नाज़रीन, हैदराबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां कराची जे मच्छर कॉलोनी में ॿिनि सिंधी नौजवाननि जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे मौत जी सज़ा ॾियारण जो मुतालबो कयो आहे। हुन हवाले सां ॾिसूं था एजाज़ खोसो जी ही रिपोर्ट। जेके बेगुनाह इमुन जावेद ऐं इसाक पंवर खे क़त्ल कयो वियो आहे। बंगाली सिंध में रहंदड़ क़ौम नाहे। बर्मी, इथोपिया, सूडान, मिस्र खां रोलाक मुल्कनि जा माण्हू सिंध में अची करे ऐं सिंधी माण्हुनि खे क़त्ल कनि, सिंधी माण्हुनि ॾे लाश मोकिलनि ऐं सिंध जा हुकुमरान ॿोड़ा गूंगा बेवस बणिया वेठा हुजनि ऐं उहे माण्हू हथो हथ ते सिंध जा हुकुमरान हथो हथ ते रखी वेही रहनि ऐं इहो अची शहीदनि जे लाइ जेको तॾहिं ते अची या उते वेही अनाउंसमेंट था कनि त असां 50-50 लख शहीदनि खे ॾियूं था। तव्हां छा 50-50 लख खे ॾींदव? असां इहो था चऊं त तव्हांखे इन जी भेट में तव्हांखे मुराद अली शाह तोसां मुखातिब आहियां त तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां इहो वाज़े पैगाम अथई त तोखे तुंहिंजे भाउ जी तोखे तुंहिंजे पुट जो जेकॾहिं करोड़ रुपया ॾियूं त तूं क़बूल कंदे? सिंधी माण्हुनि जे शहीदनि जे लाशनि जा तूं पैसा बची थो, तोखे शर्म अचणु खपे, हया हुअणु खपई। सिंधी माण्हुनि ॾे वरी तोखे मोटी वञिणो आहे, थुकलनि त मलामत ज़रूरु थींदई। कराची मच्छर कॉलोनी सानिहे जे ख़िलाफ़ आहे जेका वेझे माज़ीअ में इन क़िस्म जी का शहादत जी का तारीख़ नथी मिले। संसारी जो लफ़्ज़ असां ॿुधो होसीं पर ॾिठो ई पहिरियों भेरो आहे त देशद्रोही जेके हिन धरतीअ ते ख़ुदि इलीगल क़िस्म सां रहिया पिया आहिनि, मुकमल तौर ते कराची पुलिस ऐं सिंध सरकार जे सरपरस्ती में रही रहिया आहिनि, उन्हनि सिंध जे माण्हुनि खे सिंधी नौजवाननि खे हथ सां टारगेट करे अहिड़े क़िस्म जी शहादत ॾिनी आहे जेका इंसानी ज़मूर खे झंझोड़े थी। असीं अहिड़े क़त्ल जी मुकमल मज़म्मत कयूं था ऐं तरक़ी पसंद पार्टी मज़ाहिमत जो ऐलान कयो आहे। अॼोको ही एहतजाज उन सिलसिले जी कड़ी आहे त असीं हिकु भेरो ॿीहर बि हिननि खे मौक़ो ॾियूं था त हिननि शहादतुनि में जेके बि क़ातिल मुलविस आहिनि उहो हिकु आहे या हज़ार आहे, सभिनीनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे। उन्हनि शहीदनि सिंधी जे लाइ एहतजाज थी रहियो आहे। ही त जेके सोशल मीडिया या चैनलनि ज़ाहिर कया आहिनि हू बि रोज़ सिंधी जेके वीचारा कराची में माजनि था उहो गुमनाम आहिनि, को बि धणी साईं न आहे। ऐं जॾहिं त उन खां पोइ सिंध हुकूमत जा वज़ीर चवनि था त ही फौरू आहिनि ऐं जेको आहे हुननि 12 अख़बार ते कयो। असां चवंदो त सिंध हुकूमत खे शर्म अचणु घुरिजे ऐं हेॾे साने ते चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो आहे फौरी तौर ते हिन जो ख़ुदि नोटिस वठी हिन शहीदनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं गॾो गॾु ही तरक़ी पसंद पार्टी हुननि जे इंसाफ़ जे लाइ मज़ामत जो ऐलान कयो आहे।